पाकिस्तान में पेका एक्ट तहत दाखिल कयल केसनि गिरफ़्तारनि जॾहिं त आज़ाद कश्मीर हुकूमत पारां रोज़ाने जम्मू कश्मीर ख़िलाफ़ दाखिल कयल केसनि वारी साज़िश ऐं ठरी मीरवा में बेरहमाने तरीक़े क़त्ल थी वियल सहाफ़ी एडी शर जे भयानक क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे ऐलानियल आज़ादी सहाफ़त मुहिम जे सिलसिले में सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सखर प्रेस क्लब ते कारो झंडो हणी सहाफ़ियुनि ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन सिलसिले में सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर सलीम सेतो जनरल सेक्रेटरी जावेद जतोई जी अॻवानीअ में थियल एहतिजाजी मुज़ाहिरे में SUJ जे नायब सदर ख़ालिद बांभर, रियाज़ राजपूत, ख़ाज़िन कामरान, शेख अनस मलिक, सिंध वुमेन जर्नलिस्ट एसोसिएशन जी सदर सरिश खोखर समेत सवें सहाफ़ियुनि शिरकत कई। उन मौक़े ते सहाफ़ी अॻवाननि चयो त हुकूमत पारां आज़ाद मीडिया जे आवाज़ खे दॿाइण लाइ पेका एक्ट जहिड़ा कानून सेंसरशिप, सहाफ़ियुनि जे अगवा क़त्ल ऐं सहाफ़ती इदारनि लाइ माली तंगियूं पैदा करण जा तरीक़ा इस्तेमाल कया पिया वञनि, जेके नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। सहाफ़ियुनि जो चवणु हो त पेका कानून तहत दाख़िल थियल रोज़ाने जम्मू कश्मीर ख़िलाफ़ केस ऐं बंदिश वारो अमल कंहिं बि सूरत में क़बूल न थींदो। जेकॾहिं हुकूमत वक़्त पारां दाख़िल कयल केस वापसि न वरिता विया त सख़्त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। हुननि चयो त इज़हार जी आज़ादी खे हर दौर में दॿाइण जूं कोशिशूं थियूं आहिनि, पर असां हमेशह हुकूमतुनि जे अहिड़नि हथ ठोकियल हरबनि जो मुक़ाबिलो कयो आहे। कारा कानून आणे सहाफ़ियुनि जो आवाज़ दॿाइण जी कोशिश थी रही आहे। असां अॻु बि आमरीअत जो मुक़ाबिलो कयो आहे। अॼु बि हिन कारे कानून ख़िलाफ़ मैदान में आहियूं ऐं जिदोजहद पंहिंजी मंज़िल जे हासिल थियण ताईं जारी रहंदी। हुननि चयो त छरी मीरवा जे साफ़ी एडी शर जे वेश्याणे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियो था। एहतिजाज कंदड़नि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त मक़तूल सहाफ़ी एडी शर जे क़त्ल में मुलविस ॿियनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई कई वञे। एडी शर पंहिंजे ख़ानदान जो वाहिद सहारो हो, तंहिं करे संदसि वारसनि जी माली मदद कई वञे। दिल जे आर्ज़े में मुब्तला संदसि पुट जे इलाज ऐं नियाणियुनि जी तालीम लाइ ख़ासि उपाउ वरिता वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।